आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असीं पंहिंजे तमामु सुरीले सिंध जे रागी मोहतरम जिगर जलाल साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साईं खां इहो सुवालु कंदासीं। जॾहिं जलाल साहब जे टाइम में कैसेटियूं थींदियूं हुयूं, उन टाइम जा कैसेटुनि वारा साईं केतिरा एल्बम करे चुका आहिनि ऐं हींअर जेके ऑडियो थियनि था उहे साईं केतिरा करे चुका आहिनि। वो ऑडियो जो दौर तो हुयो, अल्हम्दुलिल्लाह वो तमामु भलो हो। उन में भी ख़बर न आहे त सवन जी तादाद में त कयासीं, वरी वीडियो आया त वीडियो भी सवन जी तादाद में कयासीं। अल्हम्दुलिल्लाह हाणे तक़रीबन मूंखे 2 साल खनि थिया आहिनि, 2.5 जहिड़ा त मां एल्बम न कयो आहे। बसि पोइ हाणे अल्हम्दुलिल्लाह कराची में रहाश आहे, उते जेको बि नई हिकिड़ी शइ, अॼु यूट्यूब जो दौरु अची वियो आहे, जेका नई शइ तयारु थी। हाणे जीअं मुंहिंजा तव्हां उर्दू कलाम ॿुधा त इहा असांजो अली काज़ी साहिबु जेको KTN कशे जो पहिरियों मालिक हुयो, अन अली काज़ी साहिब जी महिरबानी सां इहो गानो कोको कोरीना ऐं नूर साहिब जोखे जी महिरबानी सां इहे कलाम मूंखे ॻाल्हायो। हाणे जेको बि कलाम नओं थींदो आहे त अली काज़ी साहिब वटि मां उहो कंदो आहियां ऐं उतो ई मुंहिंजो रिलीज़ थींदो आहे। पोइ सिंधी बि उते ई थियनि था ऐं उर्दू बि उते ई कंदो आहियां। त बसि बहितर आहे त उते चैनल में बसि अल्हम्दुलिल्लाह संगत खे फरमाइशूं बि दोस्तनि जूं ॻायूं था, दोस्तनि जा नाला बि खणूं था, दोस्तनि सां कचहरी बि कयूं था ऐं नवां जेके बि कलाम आहिनि उहे उते संगत खे ॿुधायूं था। यूट्यूब ते लही था अचनि, बसि सॼी संगत राज़ी आहे। त कोको कोरीना तव्हां साईं जो तमामु हिकिड़ो मशहूरु कलाम आहे, जंहिं साईं खे इज़त सिंध में, पाकिस्तान सॼे में, ॾे परॾे जिते किथे जिते बि कलाम ॿुधो हुयो साईं खे वॾी पज़ीराई मिली, इज़त मिली। अचो इहो कलाम तव्हांखे ॿुधाईंदा। ही कलाम जेको आहे तव्हांखे ॿुधायूं पिया त सिंध न पर पाकिस्तान ऐं पूरी दुनिया में मुंहिंजो उर्दू कलाम मशहूरु जेको अवां जे आॾो हाज़ुरु कयूं पिया। बिस्मिल्लाह मनता साईं। जंगल में ढूंढा वाला के शहरों में ढूंढा, ओ जंगल में ढूंढा के शहरों में ढूंढा, मगर मुझको को कोरीना कहीं नहीं मिली। ओ मेरे ख्यालों पे शाई है एक सूरत मत वाली सी, नाजुक सी शर्मीली सी, मौसूम से बोली बाली सी, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं। कोको कोरीना कोको कोरीना कोको कोरीना कोको कोरीना, मेरे ख्यालों पे शाई है एक सूरत मत वाली सी, नाजुक सी शर्मीली सी, मौसूम से बोली बाली सी, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं। कोको कोरीना कोको कोरीना कोको कोरीना कोको कोरीना। झील से गहरी आंखें जिसकी, फूल सा जिसका चेहरा, काली जुल्फे नागिन बन के देती है जिस पे पहरा। तुम पूछोगे मुझसे दुनिया भर में कौन है ऐसा हंसी, मेरे ख्यालों पे शाई है एक सूरत मत वाली सी, नाजुक सी शर्मीली सी, मौसूम से बोली बाली सी, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं। कोको कोरीना कोको कोरीना कोको कोरीना कोको कोरीना। अचो त नाज़रीन, मोहतरम जिगर जलाल साहब खां हिकिड़ो तमामु सुठो कलाम ॿुधूं था। तेकू याद होसी मैं आखिया हम, तेकू याद होसी मैं आखिया हम, तेकू याद होसी मैं आखिया हम, महबूब मिठा तू छोड़ वैसी, वल वल कुरान ते हथ ना रख, ना कसमाता तू छोड़ वैसी,
मेरी जिंदगी दा तू फैसला कर, न जोश दिखा तू छोड़ वसी, कर शौक रुकू बर्बाद सनम, ए खलक खिलाफ छोड़ वसी। वो सम्मी मेरी वार मैं वारियान सम्मिए, सम्मी मेरी वार मैं वारियान सम्मिए, गिल्ली गिल्ली बनियन समिए, गिल्ली गिल्ली बनियन समिए, पैर संभल के उतारिए नि सम्मिए, सम्मी मेरी मैं वारियान सम्मिए, सम्मी मेरी मैं वारियान सम्मिए। वो माप्या दे घर पलियन समिए, माप्या दे घर पलियन समिए, दुख दे के छड़ चलिए नि सम्मिए, वो दुख दे के छड़ चलिए नि सम्मिए, सम्मी मेरी मैं वारियान सम्मिए, सम्मी मेरी मैं वारियान सम्मिए। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल